अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा तव्हांजो नालो छा आहे? अली नवाज़ है। अली अली नवाज़ अली नवाज़। जी। पाण केरु आहियो? ना मला आहियूं। मला मीर बार। जी मीर बार। ही कहिड़ो ॻोठु आहे? ये अरब यूसुफ मला। यूसुफ मला जी जो यूसुफ ॻोठु। मला। पुटु तव्हांजो नालो? गुलाम मुस्तफ़ा। गुलाम मुस्तफ़ा। पाण? मला। मला मीर बार। मला मीर बार। ही तव्हां बि यूसुफ मला जे ॻोठ जा जी आहियो? जी। अच्छा अच्छा। अदा ही घणा हिते घर थींदा? हुते घर थींदा 200 200 जी 200। केतिरा पुराणा आहियो हिते? हिते असांखे 80 90 100 साल थी विया। 100 साल थी विया। इन खां पहिरियों किथे रहंदा हुओ? पहिरियों हुते असुल जा थी 100 साल खां बि पहिरियों हिते हिते जा या नुकने हिते जा। अच्छा। पोइ हीअ हाल छो अहिड़ा? बस गरीब तौर आहे। गरीब जे करे न करे गरीब आहियूं। हितां ठटो घणो केतिरो परे आहे? 2 किलोमीटर परे। 2 किलोमीटर। ऐं मेन रोड ते था रहो? जी मेन रोड ते था रहो। ऐं सदियुनि खां अव्हां हिते रहंदड़ मला ठटे जा जी। अव्हां में बदिलाव छो न आयो? बदिलाव न करे त गरीब आहियूं, नथा पुॼी सघूं। पोइ ॿिए हंधि बि ग़रीब मला आहिनि जिते तब्दीली अचे वई आहे, जिते हू तरक़ी करे विया आहिनि पढ़ाईअ में या धंधे रोज़गार में। असां स्कूल न आहे, रोड न आहे। रोड त ही आहे, रस्तो त आहे न आहे, ॻोठ ताईं न आहे थो अचे। अंदरि न आहे। अंदरि न आहे ऐं स्कूल न आहे असां ॿार पढ़ण वारी। अच्छा। मस्जिद न आहे नमाज़ पढ़ण जे लाइ। अच्छा। सो हिते 200 खनि घर थींदा अव्हांजा? जी हा। माना रोज़गार जा ज़रिया कहिड़ा अव्हांजा? जो रोज़गार जे ज़रिया मच्छी मारींदा आहियूं। हाँ। ऐं गाह कटींदा आहियूं, बोरची खानो माना बोरची जो धंधो कंदा आहियूं। माना कयो बस ॿियो रोज़गार असां न आहे। बाक़ी हिते पढ़नि घणा त तव्हांजा? असांजा पढ़ंदा आहिनि माना 70 80 छोकिरा आहिनि, पर स्कूल न आहे। कुझु पढ़ंदा आहिनि 10 15 छोकिरा पढ़ंदा आहिनि बसि। बसि। ऐं तव्हां पुटु घणो पढ़ियल आहियो? जी 5 सर। पोइ अॻिते छो न पढ़ियो? सर अॻिते माना ग़रीब त हुई, ख़र्च न भरे सघिया इन जे करे? जी सर। अव्हांजो वालिद पढ़ियल आहे? न सर। छो? सर वालिद जेको हो न, वालिद ॿनियूं ॿार कंदे रहियो, असांजो पेट पारींदे रहियो। अच्छा। सर उहो जे पढ़ाई करे त पेट केरु पारे? हा। अच्छा, के भला रांदियूं वग़ैरह? जी सर न। रांदियूं वग़ैरह न खेॾंदा आहियो? ऐं ॿियूं के तव्हां वटि एक्टिविटीज़ याने ॿिया के हथ जा हुनर आहिनि तव्हां वटि? जी सर न। रेलियूं बिलियूं ठाहियो? हा जी जी। ऐं ॿियो उन खां अलावा? रेलियूं ठाहींदा आहियूं हिन खां अलावा। ऐं इहो बसि ॿियो धंधो ई कंदा आहियूं बसि। हिन खां ॿियो असांखे को मच्छी जो धंधो? जी मच्छी जो धंधो कंदा आहियूं जी। उन में फ़ाइदो आहे? फ़ाइदो आहे। चंद ॾींहंनि जे लाइ उहो पैसो जंहिंसां हूंदो आहे, पोइ चंद ॾींहंनि खां पोइ ख़तमु थी वेंदो। अच्छा। पोइ उन में बि सदियुनि खां मच्छीअ जो कमु करे रहिया आहियो, पर हालात त तव्हांजे घरनि जा को एतिरा चङा नज़र कोन था अचनि। चङा नथा नज़र अचनि। त पोइ कीअं असां इन में कीअं बदिलाव आणिजे? बदिलाव इन करे आणिजे त असांखे स्कूल ॾिनी वञे ऐं मस्जिद ॾिनी वञे असांखे। जी जी। रोड ॾिनो हुजे ऐं NGOs घर ॾिना हुजनि। अच्छा। NGOs तव्हांखे घर ॾे असांखे? ग़रीब आहियूं असीं। त कुझु अहिड़ी का नौकिरी वोकिरी हुजे सर। अच्छा। नौकिरी तव्हांजो? अच्छा। वोट घणा थींदा तव्हांजा? वोट असांजा 200 250 थींदा। 200 250 वोट थियनि था। उहो कंहिंखे ॾींदा आहियो? उहो गुलमान समेत। अच्छा। पोइ उहो को कमुकार तव्हांजो फ़ाइदो वग़ैरह तव्हांखे पहुचायो आहे? कमुकार कुझु बि न पहुचायूं। कोई फ़ाइदो न पोइ हुनखे वोट छो था ॾियो? बसि इन करे त असांजा वॾा जेका आहिनि न, सो ॿिए उहो वॾो माण्हू अचे थो हुनखे साईं साईं करे ॾेई छॾी। पुटु तूं पढ़ंदी आहीं? पढ़ंदो आहे? छोकिरो आहे न? हा छोकिरो। छा नालो आहे पुटु तुंहिंजो? सजाद अली। सजाद। पढ़ंदो आहीं? स्कूल वेंदो आहे? हा बाबा तूं पढ़ंदी आहीं? कहिड़ी क्लास में? 3री क्लास। हा। वाह पुटु नालो छा आहे तुंहिंजो? यास्मीन। वाह माई वाह। अच्छा। तूं पुटु पढ़ंदी आहे नंढड़ी? छा नालो आहे? हा? मीरज़ादी। मीरज़ादी। पाण मीरज़ादी केरु आहे?
मला आहियो, शाबाश। तूं पुट पढ़ंदो आहे? हाँ, अच्छा, नंढा आहियो। सो मक़सदु सदियुनि खां हिते रहो पिया। ठट्टो आहे, ठट्टो कंहिं वक़्त में त वॾो वापारी मर्कज़ हो, जी हाँ। वॾो सिकिया घर हूंदा। ऐं अॼु बि जेकॾहिं चइजे त 200 साल पहिरियों बि तव्हांजी इहा हालति, अॼु बि इहा हालति, त इनखे छा चइजे त असां बजाए अॻिते निकिरण जे पोइ छा करे, मज़ूरी न आहे न। मज़ूरी ॾिसी रमज़ान में कुझु बि न आहे, मज़ूरी ग़रीब आहियूं। ही रमज़ान में असां माना कुझु बि न हूंदो आहे। हूअं घणो कमाईंदो आहे? हूअं असीं कमाईंदा आहियूं कॾहिं असांजा 300 350 तारीख़, बसि 300 350 400 ताईं दंग आहे। अच्छा। हाँ, हुन में बचड़नि जी पूरी कंदा आहियूं, पंहिंजी पूरी कंदा आहियूं, कपिड़ो गंदी हर शइ। अच्छा। हाँ, उन में अच्छा ॿियो सिलाई वग़ैरह कयो? सिलाई वग़ैरह कोन करी। बर्थ बि न बर्त भरनि, औरतूं भरनि बर्थ, उन में कुझु पैसा वैसा मिलनि तव्हांखे? बसि उहो बर्त भरींदा आहिनि, 200 250 मिलंदा आहिनि। अच्छा। हाँ। माना घर में बि इनकम न आहे का? सो कुझु बर्थ मूंखे ॾेखारींदे? बर्त तो छोकिरी आहे कोन। अच्छा। तो तोखे वरी ॾेटे में ॾेखारींदा केॾा। सही। रिलियूं टुक जूं रिलियूं बि ठाहियो? हाँ, रिलियूं टुक ठाहींदा आहियूं। वेरी गुड, ॾाढो सुठो। सो माना रांदियूं वग़ैरह त सुवाल ई कान्हे। ऐं हिते घणा ॻोठ थींदा तक़रीबन तव्हांजे एरिया में मल्हान जा? असांजे एरिया में तक़रीबन 5-6 ॻोठ। अच्छा, उन्हनि जा नाला? हिकिड़ो आहे खमीसो मला। खमीसो मला। हाँ। ॿियो? ॿियो आहे कहिड़ो छोकिरे जो नालो हिनजे पंहिंजे ॻोठ जो करे रहीमबख्श। ऐं हिकिड़ो जमादार गाॾी हिकिड़ो न हुसैन मला जी, हुसैन मला। ऐं ॿियो पंहिंजो ॻोठ कहिड़ो इहो परियां जेको छत्तीसगढ़ में रहे पियो? बचावे मला आहे। अच्छा। बुद्धू मला आहे। उहो किथे आहे बुद्धू? हाँ, बुद्धू मला छत्तीसगढ़ जो। अच्छा, हिते भरिसां ॿिया माना। अच्छा, हिन पुल खां बि त हेठि ॻोठ माड़ी हिकिड़ी ॾिठमि मल्हान, माना चवनि पिया हेॾे मल्हान जो ॻोठ आहे। हिन पुल? हा हा, दरियावारी मटकान ते आहे हुन पासे। मटका ते मां वियो आहियां, इहे सभु सुञाणो आहे हिननि खे। ठीकु, वॾी महिरबानी अदा, तव्हांखे तकलीफ़ ॾिनी।